नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद की सूरत हाल जानीदासीं। असां सां गॾु रिपोर्टर साथी मौजूद आहिनि समीर शाहनी साहब, जेके हमेशह असांखे बेहतरीन न्यूज़ ॾींदा आहिनि, ख़बरूं पहुचाईंदा आहिनि असां ताईं। त समीर साहब अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे ख़ैर सां हूंदो। अल्हम्दुलिल्लाह। सर असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो, हे पुलिस एहलकार SHO समेत मुअतल थी विया आहिनि, हे त हूअं ई एॾो माल कमाईंदा आहिनि, त पोइ हाणे हिन में छा थींदो? यकीनन मुबशर साहब, ही DIG शहीद बेनज़ीराबाद फैसल बशीर मेमून साहब जो हिकिड़ो सुठो कदम भी चइजे, छाकाणि त मंशियात सिंध में पूरे में अञा ताईं रुकजण जी ॻाल्हि त पंहिंजे जाइ ते आहे, पर मंशियात हिकिड़ो जीअं चइजे त नौजवान नस्ल खे तबाह करण में मंशियात जेके उनजी हिकिड़ी पंहिंजी किरदार हूंदी आहे। उहे मंशियात वापराईंदा आहिनि जेके नौजवान आहिनि। इन वक्त ताईं त सिंध में पूरे में मंशा आम आहे। त DIG शहीद बेनज़ीराबाद जो कल हिकिड़ो पंहिंजो लेटर जारी कयो आहे, जंहिंमें ॿिनि SHO समेत 23 पुलिस एहलकार जेके आहिनि उन्हनि खे मुअतल करे जेका लाइन हाज़िर कयो आहे। जेके असीं ॻाल्हि ॿोल कई DIG साहब सां, उन्हनि सां राब्तो करे उन्हनि ॿुधायो कि जेका ही मंशियात जे इल्ज़ाम हेठि जेके असीं जेके 23 पुलिस एहलकार उन्हनि खे मुअतल कयो आहे, लाइन हाज़िर कयो आहे, छाकाणि त ही मंशियात जेका वापराईंदा आहिनि नौजवान या जेका मंशियात जेके विकिरो कंदा आहिनि उन्हनि जी पुठियां कंदा हुआ, ऐं उन्हनि जे करे असां हिननि खे जेको सो मुअतल कयो आहे। ॿियनि हाणे कल मुंहिंजी SSP सां ॻाल्हि ॿोल थी, उन बि इहा ॻाल्हि कई आहे त काज़ी अहमद में जेके 8-7 पुलिस एहलकार आहिनि उन्हनि ते बि इंक्वायरी असां विहारी आहे। उन्हनि जे बि जेको सो आहे तमामु जल्द इंक्वायरी साम्हूं ईंदी ऐं उन्हनि खे बि जेको सो आहे मुअतल कयो वेंदो। त ही हिकिड़ो सुठो कदम बि चइजे, पर सिंध पूरे में असीं मंशियात जी ॻाल्हि कयूं त पुलिस पारां जेकॾहिं रोकण जी कोशिशि कई वञे त मंशियात रुकजण खां वॾी ॻाल्हि न आहे, छाकाणि त जेका MP आहे तालपुर साहिबा भी IG साहब के अहकामात जारी करे छॾिया आहिनि त बाबा किथे बि मंशियात जेका हुआ हले त उनखे रोकरायो। हाणे मंशियात अचे किथां थी? असीं जेके इन्हनि पुलिस एहलकार जेके मुअतल थिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई त बाबा तव्हीं छा हिन में मुलविस आहियो? उहे इहा ॻाल्हि कनि था, ठीकु आहे असांखे मुअतल कयो आहे, पर वॾा वॾा अमलदार बि हिन में मुलविस आहिनि, उन्हनि खे छो नथो मुअतल कयो वञे? मंशियात अचे किथां थो? मंशियात एक्सपोर्ट इंपोर्ट किथां थो थिए? उन्हनि खे बि मुअतल कयो वञे, उहे बि जेके हिन में मुलविस आहिनि, पर उते असांखे किथे बि जेका अहिड़ी का नज़र कोन आई है का SSP या को DSP या को वॾो पुलिस एहलकार उनखे मुअतल कयो वञे। पर हिन वक़्तु जेके असीं नवाब शाह जी ॻाल्हि कयूं, शहीद बेनज़ीराबाद जी ॻाल्हि कयूं, त शहीद बेनज़ीराबाद जा 7 पुलिस एहलकार आहिनि जंहिंखे मुअतल कयो आहे, जंहिंमें अला बख्श जलबाणी आहे, अला ॾिठो ज़रदारी आहे, पंहिंजो सजाद अली ज़रदारी आहे, महबूब अली चांडियो आहे, काशिफ अली कोराई आहे, अशरफ अली कोराई आहे, शौकत अली लांघा आहे। इहे शहीद बेनज़ीराबाद जा 7 पुलिस एहलकार आहिनि। सांगड़ जी ॻाल्हि कयूं त 10 पुलिस एहलकार सांगड़ जा आहिनि, जंहिंमें बुदल खान मला है, मिसाल कीरियो है, अलादीन फास्किली है, गुलाम रसूल राजड़ा है, इमरान अली उजड़ा है, मोहम्मद सलमान खान राजपूत है, शाहिद अली, राशिद बशीर तमशेर ऐडिया जेके उनमें शामिल हैं। जन नशल फिरोज की बात क्यों तो 4 जेके से उहे पुलिस सरकार नशल फिरोज समीर साहब चाल है, अयाज अली दरदन। समीर साहब इहो ॿुधाइजो त छा इहा सिर्फ़ वक़्ती कार्रवाई आहे SHOs खे ऐं ॿियनि पुलिस एहलकार जेके सहूलतकारी में मुलविस आहिनि मंशियात जी उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे ऐं उहे वरी वापसि पंहिंजी सीट्स ते अची करे कुझु टाइम खां पोइ वरी नई कार्रवाई में मुलविस थी वेंदा? यकीनन सभा ॾिसो न, हाणे हिननि खे मुअतल कयो वियो आहे, लाइन हाज़िर कयो वियो आहे, ऐं जॾहिं DIG साहब या SSP साहब चेक थींदा मां सम्झां थो त हिननि खे वरी बहाल कयो वेंदो ऐं उहे पंहिंजी कारोबार हिननि खे कारोबार या उचो दुस्तूर पंहिंजे कारोबार सां शुरू थी ईंदा ऐं उन्हनि मंशियात फ़रोख़्तनि सां राब्ता कंदा। नवाब साहब जी ॻाल्हि कयूं त मंशियात हेॾे वॾे कार्रवाई करण खां बाद ते बि पुलिस एहलकार खे मुअतल करण बाद मंशियात रुकिजी न सघी आहे, शायदि उहा ई हले पई। मक़सद इहा ॻाल्हि जी आहे त मंशियात जिते विकिरो थिए थो त उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि जे मथां को FIR कनि था, ज़मानत करे वरी वापसि अची था वञनि, वरी उहे मंशियात जेके आहिनि खपाईंदा आहिनि। इन हवाले सां समीर साहब असांखे ॿुधाइजो त तव्हांजी SSP या DIG सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हे जेके पुलिस एहलकार मुअतल कया विया आहिनि, छा इन्हनि जे मथां को केस फाइल न कयो वेंदो? जॾहिं असां मंशियात विकिरो कंदड़ खे हिकिड़े आम माण्हूअ खे पकड़ियो वेंदो आहे त उनजे मथां त कानूनी कार्रवाई थींदी आहे, FIR थींदी आहे, केस थींदो आहे, अदालतनि जा उहो चकर हणंदो आहे, त हे पुलिस एहलकार सिर्फ़ु मुअतल ताईं ई हूंदा, बाक़ी हिन जे मथां का कार्रवाई वधीक अमल दरामद न थींदी? मुबशर बिल्कुल कल DIG साहब सां ॻाल्हि ॿोल कई त भाई तव्हां जेको असांजो प्रोग्राम आहे उनमें तव्हांखे लाइन अप कराइणो आहे, जेको पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखो, त उन्हनि इहा ॻाल्हि कई त जेको सुबुह
वेंदुसि कराची मीटिंग आहे ऐं सुबुह सवेरे ऑन द वे निकिरी वेंदुसि, तंहिंजे करे हू असांजे प्रोग्राम में अची न सघिया आहिनि। इहा ॻाल्हि आउं सां कई थी, हिननि जे मथां FIR न कई वई आहे, त हुननि इहा ॻाल्हि कई आहे त अची जेको सो आहे अञा जेको सो आहे तफ़्तीश कयूं पिया था, हिननि खे हींअर लाइन हाज़िर कयो आहे, अञा हिननि जी जेका आहे इन्वेस्टिगेशन जारी आहे ऐं पोइ जेको सो हिननि जे मथां कुझु कार्रवाई कई वेंदो। यकीनन इहा बि हिकिड़ी सची ॻाल्हि आहे, बसि उहा रवायती ॻाल्हि करे खेसि पंहिंजे पुलिस एहलकारनि खे बचाइण जी कोशिशि कंदा आहिनि, छाकाणि त उन्हनि जी वर्दी आहे, उहे बि पुलिस एहलकार आहिनि, उन्हनि खे बि ख़बर आहे त सिपाही खां अॻिते जेके कीअं अचणु घुरिजे ऐं पोइ खेसि उन्हनि खे बचाइण जी बि उहे कोशिशि कंदा आहिनि। समीर साहब,